आयो लाल सभई चो सजे सिंधी समाज के बुधाइंदे ॾाढी खुशी थी थे कि हींअर जेको प्लेस तव्हांखे असां ते ॾेखारे रहिया आहियूं हींअर जेको उते असां गॾु थिया आहियूं भावनगर शहर में नौजवान सिंधी सेवा मंडल ग्राउंड जेको सालनि खां वठी जेको ग्राउंड आहे जिते सिंधी समाज अलॻि अलॻि प्रोग्राम कंदो आहे। हिते सुठो हिकिड़ो हॉल ठहियल आहे पंहिंजे सिंधी समाज लाइ, पर उन हॉल सां गॾु गॾु पंहिंजे सिंधी समाज जे वॾीलनि कुछ जेका पंहिंजा वॾील आहिनि उन्हनि गॾु थी करे हिकिड़ो नओं स्थान ठातो आहे, हिकिड़ो नंढी हिकिड़ी जॻह ठाती आहे। उन में तव्हांखे ॾेखारणु चाहींदुसि त लाल साईं जी ख़ासि स्थापना कई आहे, लाल साईं जी मूर्ति जी स्थापना कई आहे। हिते सिंधी समाज जा सभई वॾील गॾु थी करे शाम जे वक़्त ते हिते गॾु थींदा आहिनि, टाइम पास कंदा आहिनि ऐं अलॻि अलॻि प्रवृत्तियूं कंदा आहिनि। तव्हांखे वीडियोग्राफर खे चवंदुसि कि तव्हांखे उन्हनि जो सीन ॾेखारनि। सॼे सिंधी समाज जा पंहिंजा जेके वॾील आहिनि उहे हिते गॾु थींदा आहिनि शाम जे वक़्त ते। सिंधु नगर विस्तार में नौजवान सिंधी सेवा मंडल ग्राउंड है जिते खास बुधाइण चाहींदुसि कि जेकी प्रवृत्ति थींदी है जेको ये गॾु थींदा आहिनि वॾील पाण सां गॾु तव्हांजा नगर सेवक श्री किशोर भाई गुरमुखाणी भी हिते गॾु आहिनि। इहो प्लेस डेवलप करण में इन्हनि बि साइड ॾिनी आहे, इन्हनि बि सपोर्ट कयो आहे। जेको ट्रस्ट है नौजवान सिंधी सेवा मंडल ट्रस्ट ते पुठियां तव्हांखे ॾेखारींदुसि कि हिकिड़ो भव्य हॉल ठहियल आहे। असांजा वीडियोग्राफर तव्हांखे हॉल ॾेखारे रहिया आहिनि, यस ज़ूम करे थोरो ॾेखारंदा। भव्य हॉल है जिते अनेक सिंधी समाज जे पंहिंजे भाउरनि जूं पंहिंजे लेडीज़ जूं न्याणियुनि जूं हिते शादियूं थींदियूं आहिनि, अलॻि अलॻि ॿियूं बि प्रवृत्तियूं थींदियूं आहिनि, समाज सेवा जूं प्रवृत्तियूं थींदियूं आहिनि। पर उन ई ग्राउंड जे हिकु खूणे ते जिते रोड पए थो उते वॾीलनि गॾु थी करे इहो प्लेस ठातो आहे। ब्लॉक लगाए करे जेके सभई सिंधी समाज जा वॾील आहिनि उहे हिते वेंदा आहिनि शाम जे वक़्त ते। उन जे बारे में ॿ अखर पाण रिक्वेस्ट कंदासीं श्री किशोर भाई गुरमुखाणी। आयो लाल सभई चो कमलेश भाई मंगनाणीअ जेको वक़्त कयो सोगवार मंगतराम मेमोरियल हॉल जेको नौजवान मंडल नाले सां थींदो आहे उन में चङो ई डेवलप थियो आहे ऐं हिते सालनि खां हिते लीमड़े हेठि वॾील ते वेंदा हुया। मां नगर सेवक तरीक़े जवाबदारी खई त हिते आयुमि, पोइ मूंखे हिननि ॻाल्हि कई भई हिते इलाही मींहं में असांजा पेर ख़राबु था थियनि पिया, त मां हिननि खे भारतीय जनता पार्टी जे सहयोग सां नगर सेवक तरीक़े सरकार मां ग्रांट खणी करे ऐं ब्लॉक विझी करे होटलो करे ऐं बाकड़ा विझी ॾिना आहिनि। उनजो हे ख़ूब उपयोगिता वठनि पिया ऐं खरेखर सुठो माणनि था पिया। आयो लाल सभई चो झूलेलाल। पाण सां गॾु सिंधी समाज जा अलॻि अलॻि सभु वरिष्ठ मुरबी ते गॾु आहिनि। कंहिंसां ॻाल्हाइजे ऐं कंहिंसां न ॻाल्हाइजे, सभई वरिष्ठ आहिनि। इन्हनि सभिनी जे राहबरीअ सां सिंधी समाज भावनगर में विस्तृत थियो आहे, वधियो आहे, वसियो आहे। पर हिननि सभिनी जे प्रतिनिधि तरीक़े कुझु मुखी साहिब बि हिते हाज़िर आहिनि। असांजा वॾील आदरणीय श्री टिकमदास दामेजा साहिब, उन्हनि खे चवंदासीं ॿ अखर श्री टिकमदास दामेजा। आयल असांजा मुरबियो ऐं जाते आस्थान ते वेठा आहियूं, इहो असांजे वॾनि ऐं ख़ासि असांजे नगर सेवक किशोर भाई जे महिनत सां असांखे हेॾियूं कुर्सियूं बि मिलियूं आहिनि ऐं थलो ठाराए ॾिनो अथई। त असां वॾी उमिरि वारा जंहिंखे मां त चवंदो आहियां भई असांजो ॿुढा आश्रम आहे ऐं अंदरि हिते झूलेलाल जी दया सां ऐं ॿुढनि जे मथां आसीस थिए थी। अॼु खां 50 साल अॻु में वीचार थियो भई हिकिड़ो मंडल बिरपा कयूं। कृष्णा नगर रेलवे स्टेशन ते केटी राय सिंघानी, रामचंद्र राय सिंघानी ऐं परसराम बचानी, गोवर्धन दास जसानी, कुडन लाल पिजानी असां सभई उते वेठासीं त हे मंडल बिरपा थियो। ऐं ॿ थिया, हिकु नौजवान सिंधी सेवा मंडल उहो हितां ऐं सिंधी नौजवान मंडल रसालनि में आहे। पोइ असां पाण हिते आस्ते आस्ते मंडल में रांदियूं तयारु कयूं। ऐं साम्हूं मानक हाल आहे, असांजा पूज्य मानकमल जन हूंदा हुया ऐं उहे ॾाढी असांखे माली मदद कंदा हर कंहिं ॻाल्हि में। ग़रीबनि खे किताब ॾींदासीं, 500 रुपया म्यूनसिपालिटी मिलंदी हुई, 500 असां पंहिंजो कढाईंदा हुआ। मानकमल जन उगाड़े ॾींदा हुआ। वॉलीबॉल जी टूर्नामेंट कंदासीं रसालनि में बि हिते। तंहिंखां पोइ हिते साम्हूं जेको आहे हिते गार्डन ठारायोसीं, उन में पिंगियूं वयूंसीं ऐं सीमेंट वारे ऐं असांजा नौजवान मंडल में हेॾो वॾो मेला ठही वियो आहे। ऐं उन लाइ मां ट्रस्टियुनि जो आभारी बि आहियां, छाकाणि त असांजे शादी मुरादनि लाइ शहर में वञिणो पवंदो ॿिए पासे। त असांजो भेनरूं सोन लॻे इलाही, हाणे त सोन महांगो थी वियो आहे, घटि थियूं पाइनि।
सोट पाए करे वञनि अकेलियूं कीअं अचनि ॾाढी तकलीफ़ हुई त असां आर्टिस्ट ने हेॾी रीते वॾो मेला ठाहिरायो आहे ॿार न ईंदा आहिनि शादियूं मुरादियूं थियूं थियनि हे जेको ग्राउंड आहे पार्किंग जी सहूलियत आहे पाण गॾिजी करे हिकु एकता सां जीअं रोज़ु अचूं था वेहूं रोज़ु खिलूं खाऊं पीऊं लय कयूं हिक ॿिए खे सहकार ॾियूं ऐं खबारी आहियूं ऐं कमलेश मंगलानी जा सभागमल जा बाबा हीरालाल जा दयाललाल जा केसरभाई गुरलमल असां हेॾे बाबा हे मुखीराम साहिब रमेश लाल असांखे ख़बर आहे न कार्यक्रम रमेश लाल कन्यालाल फरसाण फ़ोन कयईं बाबा तव्हांखे प्रोग्राम वणंदो उहो ई अचो ऐं वाक़ई मूंखे प्रोग्राम अहिड़ा वणंदा आहिनि ऐं ॿीटी साल पाण में खाऊं पीऊं गॾु थियूं ख़ुशियूं मल्हायूं ऐं ॿार आईंदे तव्हांखे संभालणो आहे हे तव्हांजे लाइ प्लाट आहे तव्हांखे संभालणो आहे रांदियूं कयो पर रांदियूं ॿ टे ॾींहं अॻु विड़िया विड़िबो न आहे हा रांदियूं कयो लय सां तव्हांखे छूट आहे खाई पी कयो लय झूलेलाल जी कयो जय आयो लाल कयो झूले दादा ॾाढो विस्तृत माहिती सॼी ॾेई हेॾो पुठियनि 60 सालनि जो इतिहास सॼो दादा ॿुधाए छॾियो आहे मुखी साहिब आहिनि हीराबाई उन्हनि खे 2 अखर हीराबाई आयो लाल कयो झूलेलाल ॿियो हिते बाबा शाम जे टाइम 7 वॻे रोज़ु आरती थींदी आहे आरतीअ में शेवा कंदा आहियूं प्रसादी ईंदी आहे सारी संगत खाईंदी आहे ऐं जोत घुमाईंदा आहियूं प्रसादी ऐं अमृत पीअंदा आहियूं या असांजी प्रार्थना आहे सभिनी खे सुमती ॾे एकता रहे बाबा साईं आयो लाल कयो झूलेलाल। ॿिया असांजा भावनगर शहर जा जेके ख़ासि वक़्त आहिनि हमेशह उनखे ॿुधण लाइ सभु तत्पर हूंदा आहिनि अहिड़ा सभागामल राम रखियाणी जेके तव्हांखे ख़्यालु हूंदो की सिंधी न्यूज़ एंड व्यूज़ जेकी पंहिंजी हीअ चैनल आहे जिते तव्हां इहो वीडियो हींअर ॾिसी रहिया आहियो उन ई चैनल ते सभागामल जा 29 भॼन ऐं माना ईअं सम्झे की ब्लॉक बस्टर थिया आहिनि अॼु उन ई सभागामल खे पाण रूबरू ॾिसूं सभागामल खे वेनिती कयूं 2 अखर शॉर्ट में सभागामल सभागामल जो सत्संग कीर्तन में रखंदा आहियूं ॾाढो ॻाईंदो आहे ॾाढो असांखे नचाईंदो आहे पाण में नचंदो आहे ऐं सिंधी असांजी ॿोली मिठड़ी असांजी ॿोली अरे तंहिंखे मां कीअं विसारियां जिंद जान तंहिं तवारियां जंहिंमें ॾिनी आहे मूंखे पींघे में माउलोली सिंधी 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 अबाणी बोली सिंधी अबाणी बोली बोलो जोतन वारे लाल भाई हिते असांजा आदरणी टेकमदास मास्टर हीरालाल आवतराम तंहिंखां पोइ असांजा बुज़ुर्ग असांजा नगर सेवक किशोर भाई गुरमुखाणी हरीशलाल मंगलाणी असांजा मामा ढोलूमल जन ऐं कमलेश भाई मंगलाणी जंहिं हिन कार्यक्रम खे सुठो मोड़ ॾेई करे सुहिणे नमूने असांजा दादा रमेश मल कन्या फरसाण वारा ऐं हे तव्हांजे साम्हूं जोतन वारे लाल जो जेको मुखी साहिब चयो त शाम जो आरती बि थींदी आहे ऐं सेसा सुखो बि विराईंदा आहिनि ऐं भजन कीर्तन करे हे बुज़ुर्ग हे ईअं सम्झो असांजा सीनियर सिटीजन शाम जो 6 खां वठी ऐं सुबुह जो 10 खां 1 ताईं शाम जो 6 खां वठी 8:30 9 ताईं हिते वेही करे पंहिंजो वक़्तु सुहिणे नमूने सुठो कढंदा आहिनि ऐं हितां जा ट्रस्टी हितां जा शेवादारी तमामु ख़ूब सुहिणे नमूने साथ ॾेई करे हिननि बुज़ुर्गनि खे सुहिणे नमूने उहे बि शेवा ॾींदा आहिनि असां उन्हनि जा बि आभारी आहियूं। बोलो जोतन वारे लाल की जय बोलो स्वामी लीलाशाह महाराज साईं प्रभाराम साहिब रामा पीर भगवान आओ लाल सभई तारियूं वॼाए करे जो लाल थैंक यू कमलेश भाई थैंक यू थैंक यू थैंक यू। सभागामल खे पाण अॻु बि तव्हांखे यादि हुजे त ॾिठोसीं चेटीचंड खां हिकु ॾींहुं अॻु जेको पाण ख़ासि वीडियो ठाहियो होसीं सभागामल पाण ज़बरदस्त सत्संगी आहे वक्ता आहे ऐं गॾु गॾु सुठो गायक कलाकार आहे। इहो प्लेस तव्हांखे ॾेखारण जो उद्देश्य सिर्फ़ु एतिरो ई हो सॼे दुनिया में वसंदड़ सिंधी समाज खे इहो वीडियो ॾेखारण जो उद्देश्य असांजो सिर्फ़ु हिकिड़ो ई आहे की तव्हांखे जे जॻहि नथी मिले तव्हांखे बाग़ बगीचा नथा मिलनि तव्हांखे शहर जा सुठा स्थड़ नथा मिलनि त बि तव्हां जे चाहियो था त हिकिड़े सुठे स्थड़ खे डेवलप करे सघो था। हिते भावनगर जे सिंधी वॾीलनि जी तव्हांखे इहो कमु करे ॾेखारियो आहे तीअं
भावनगर जे सिंधी वडीलनि जीअं हिकिड़े नंढे हिकिड़े विस्तार खे हिकिड़ो डेवलप करे ऐं हिकिड़ो सुठो स्थान ठातो आहे जिते पंहिंजो उहो टाइम बि पास करे सघनि ऐं प्रवृतिशील आहिनि। त तव्हांखे बि हिकु दफ़ो असां हिननि सभिनी जे तरफ़ां मां बि हिते आमंत्रण ॾियणु थो चाहियां। भावनगर शहर जा जेके वडील हुजनि ज़रूरु हिते अची करे लाभ वठनि। आयो लाल सभई चओ।